आलमी शोहरत याफ्ता नात खान मीलाद कमेटी तालका पन्नो अकल जो चेयरमैन नात खान हाजी खान मोहम्मद चाचड़ जी अगवाणी में अल्हम्दुलिल्लाह मीलाद कमेटी तालका पन्नो अकल तरफां ही शहर के सजायो पियो वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां फारूक हुसैन चाचड़ एक नए ऐं मुख़्तसिर विलाग सां गॾु। मीलाद कमेटी तालका पन्नो अकल जे चेयरमैन नात खान हाजी खान मोहम्मद चाचड़ ऐं ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर थिया। नंढिड़ो मुख़्तसिर विलाग आहे, इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदव तव्हांजी दिलि ठरी पवंदी। मीलाद कमेटी तालका पन्नो अकल जे तरफ़ां हीउ जेको आहे त पन्नो अकल शहर खे सजायो वञे थो। तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी सघो था हिन जा वीडियोज़। इंशाअल्लाह अनक़रीब पन्नो अकल शहर मीलाद जे झंडनि सां इंशाअल्लाह अधु सजाइजी वियो आहे। इंशाअल्लाह जेको बक़ायो आहे सुभाणे कंप्लीट थी वेंदो। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ख़ैरियत सां झंडनि लाइटनि हणण जो सिस्टम, झंडनि हणण जो सिस्टम अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ख़ैरियत सां हले पियो। मीलाद कमेटी तालका पन्नो अकल जे चेयरमैन नात खान हाजी खान मोहम्मद चाचड़ जी अॻुवाणी में अल्हम्दुलिल्लाह, जंहिंमें उन खां अलावा असांजो राब्ता सेक्रेटरी फ़क़ीर खावंद बख़्श चाचड़ साहब ऐं प्रेस सेक्रेटरी हाजी शबीर अहमद कोराई साहब ऐं उन खां अलावा अब्दुल मालिक कादरी साहब ऐं ख़ज़ानची इसाक अली अतारी साहब समेत ख़लीफ़ो नजमुद्दीन इंडड़ा, उन खां यार मोहम्मद चाचड़ रेड्डी साहब, फ़क़ीर अब्दुल फ़ताह ऐं ॿी सॼी संगत अल्हम्दुलिल्लाह हिन झंडनि हणाइण में गॾु आहे। अल्हम्दुलिल्लाह ॿिया बि सभु दोस्त समूरा जेके बि आहिनि हिन में अल्हम्दुलिल्लाह ज़ोर शोर सां हिसो वठी रहिया आहिनि। महबूब जी मीलाद जी ख़ुशीअ में अल्हम्दुलिल्लाह हाजी रबनवाज़ चाचड़, फरमान अली अब्बासी, मुफ्ती इल्मुद्दीन, उन खां अलावा फ़क़ीर ख़ैरुद्दीन इंडड़ ऐं जेके दोस्त आहिनि भाऊ करीम खान वारा वारे वारे ते अल्हम्दुलिल्लाह मीलाद जो कमु ज़ोर शोर सां जोश जज़्बे ऐं अक़ीदत सां मीलाद शरीफ़ जा झंडा पन्नो अकल शहर में लॻाया विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सभिनी दोस्तनि पिणनि प्यारनि मुस्लमान भाउरनि खे अर्ज़ु कजे थो त पंहिंजा पंहिंजा घर सिंगारियो, घिटियुनि खे सिंगारियो, मस्जिदुनि खे सिंगारियो, पंहिंजा शहर सिंगारियो, पंहिंजा दुकान सिंगारियो, छो त हीउ जेको मीलाद शरीफ़ जो महीनो आहे असांजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी आमद जो महीनो आहे। पोइ पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रख दोस्तों, हीउ जेको मीलाद शरीफ़ जा झंडा हया विया गौसिया मदरसे खां वठी सिंध पंजाब अॾे ताणी ऐं सिंध पंजाब अॾे खां वठी करे ईदगाह चौक ताणी झंडा हया विया। इंशाअल्लाह बक़ायो कमु सुभाणे जारी रहंदो। हीउ हुयो मुख़्तसिर वीडियो क्लिप मीलाद कमेटी तालका पन्नो अकल जे तरफ़ां जेको पन्नो अकल शहर खे सजायो वियो। उमेदु कयां थो हीउ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर कयो ऐं पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।